कलोई में बंद कयल स्कूलन जी बहाली लाइ ऐं सिंध जे बेटन ते वफ़ाक जे कब्ज़े ख़िलाफ़ नौजवान इतिहाद पारां अलामती बुख हड़ताल कई वई। कलोई नौजवान इतिहाद जे अॻवाननि डॉक्टर गुलामुल्ला बचाणी, रोहेल समेजो, उमर सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर जे मुख्य चौक ते बुख हड़ताल कैंप क़ाइम करे एहतजाज कयो वियो। उन मौके ते अॻवाननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हू सिंध धरती खे पंहिंजी अमड़ सम्झनि था। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, बेट त छा पर सिंध जो हिकु इंच बि ॾियण लाइ तयार न आहियूं। उन्हनि चयो त सदारती ऑर्डिनेंस खे ईस्ट इंडिया जो तसलसल सम्झूं था। सिंध कंहिं जी कॉलोनी न आहे, न वरी फतह कयल इलाइक़ो आहे। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। असां सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए वफ़ाक जे हवाले वेकिरो कयल बेटनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असां मुतालबो था कयूं त इहो सदारती ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे, न त असां हर सतह जी मज़ामत करण लाइ तयारु आहियूं। असां हर जदोजहद हर सतह ते वञण लाइ तयारु आहियूं। ॿियो त कलोई तालुके जा जेके बंदि पियल समूरा स्कूल खोलिया वञनि ऐं उते तइलीम जूं जदीद सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। स्कूल जे अंदरि लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि, फर्नीचर जी खोट ख़तमु कई वञे। सिंध जे बेटनि ऐं सिंध जा जेके वसीला आहिनि उन जे बारे में त उन खां अलावा जेके तालुके कलोई में बंदि थियल स्कूल आहिनि, खोड़ सारा स्कूल आहिनि, उहे बंदि आहिनि। तइलीम खां महरूम उनजे करे असांजी नौजवान इतिहाद जेका अथई इहा अथई बुख हड़ताल अथई इहा, ऐं सिंध जे वसीलनि ते जेके वफ़ाक जे तरफ़ां कयल अथई कब्ज़ा आहिनि ऐं बेटनि ते कब्ज़ा आहिनि, भंडी इटार अथई उन ते कब्ज़े ख़िलाफ़ अथई। उन जे हवाले सां सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं कलोई जा नौजवान जे इतिहाद जा जेके साथी आहिनि उन जा असीं गॾु आहियूं ऐं असीं सिंध जे हर इशू ते गॾु आहियूं। कलोई नौजवान इतिहाद हिन प्लेटफॉर्म तां इहो मुतालबो करे थो त बाबा जेके बि स्कूल बंदि पिया हलनि तव्हां उन्हनि खे खोले उन्हनि में उस्तादनि मुक़ररु कयो। जेके बि समूरा गर्ल्स स्कूल बंदि आहिनि तव्हां उन्हनि में लेडी टीचर भर्ती करे वॉलंटियर तौर ते उन्हनि खे फ़ौरन स्कूलनि खे खोलायो वञे ऐं जेके बि स्कूल टुटल आहिनि उन्हनि जी मरम्मत कई वञे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त कलोई तालुके जा बंदि पियल समूरा स्कूल खोले तालीम जूं जदीद सहूलियतूं फ़राहम करण जो मुतालबो कयूं था। एहतजाज में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवाननि मौला बख्श बजीर ऐं गुल हसन लुंड समेत ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि बि शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk